beautiful balance and all the way. Just a little bit of swing, but it swung nicely off the middle of the bat. T20 वर्ल्ड कप जे महादंगल पाकिस्तान जे भारत खिलाफ बैटिंग जारी। कप्तान बाबर आजम जो खाते खोलण खां सवाइ पवेलियन वापसी। मोहम्मद रिज़वान बि रुगो 4 रन्स ठाहे कैच आउट थी वियो। मेगा इवेंट जे दिलचस्प मुक़ाबले में भारत पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। वर्ल्ड कप की सुठी तैयारी कई है। भारत के 160 का 170 रन्स ताईं हदफ ॾियण जी कोशिश कंदासीं। असां बि ठास खटे पहिरीं बॉलिंग करण जो फ़ैसिलो करियूं हा। पाकिस्तानी टीम के कप्तान बाबर आजम की ॻाल्हि ॿोल। भारतीय कैप्टन रोहित शर्मा जो चवणु आहे त मैच लाइ भरपूर तैयारी कई है। पिच बॉलिंग जे लाइ बहितर लॻे पई। बेगम नुसरत भुट्टो वक्त जी आमरन ऐं गासिबन सां बहादुरी सां मुक़ाबलो कयो। संदसि मुल्क अवाम ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद बेमिसाल आहे। मादरे जमहूरियत आइन ऐं जमहूरियत जी बहाली लाइ मुफ़ाहिमत जे फ़िलासफ़ी ॾिनी। अरिड़हीं आइनी तरमीम बेगम नुसरत भुट्टो जे ख़्वाब जी ताबीर आहे। अॻूणे सदर आतिफ अली ज़रदारी पारां मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जे वरसीअ जे मौक़े ते पैगाम। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जी बहालीअ वारी जिदोजहद में आमिरनि सां विढ़ंदी रही। संदसि जिदोजहद ऐं क़ुर्बानी मशले रहा आहिनि। पार्टी क़यादत ऐं जियाला न रुगो अॼु पर हर ॾींहुं मादरे जमहूरियत खे यादि कनि था। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 11वीं वरसी मल्हाई पई वञे। नए देरे हाउस में क़ुरान ख़्वानी जी तक़रीब। पीपल्स पार्टी के अॻवाननि ऐं कारकुननि पारां गड़ी ख़ुदाबख़्श में मज़ार ते हाज़िरी भरे मादरे जमहूरियत के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बेगम नुसरत भुट्टो ॾुखियुनि हालतुनि में सब्र सां आमलियत ख़िलाफ़ वेढ़ करणु सेखारियो। मादरे जमहूरियत जो मुल्क अवाम आइन ऐं जमहूरियत लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि खे तारीख़ में सदाईं यादि रखियो वेंदो। चीनी सदर ज़ी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जो टियों भेरो जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां चीनी सदर खे वाधायूं। कोट गुलाम मोहम्मद भरसां हथियारबंदनि फायरिंग करे 2 भाइरनि खे क़त्ल करे छॾियो। असलम ऐं ख़ान मोहम्मद लंजवाणी मज़दूरी लाइ शहर वञी रहिया हुआ त इमाम वाह वटि खेनि गोलियुनि जो खाज बणाए वियो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। जवाबदार फरार। जाम शहर भरसां इंडस हाईवे ते खैरपुर नाथन शाह जे ॿोॾ मुतासिरनि जे मज़दार टायर बस थियण सबबि कल्टी। औरतुनि ऐं ॿारनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी। तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे के नतीजे में इंडस हाईवे ते ट्रैफिक की रवानी मुतासिर।
टंडे आदम जे लुंडा बाज़ार में बाहि लगी वई, लखें रुपयनि जी मालियत जो सामान सड़ी वियो। इंतजामिया बाज़ार जे भर पासे वारनि घरनि खे ख़ाली करण जी हिदायत करे छॾी। रस्तो न हुजण सबबि फायर ब्रिगेड अमले खे बाहि विसाइण में ॾुखियाऊं पेश। ठुल में चैन वरें जी ॿाड़ी फातिमा बंगलानी ते कारे जी तोहमत वारे मामले जो चैन जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस ॿाड़ी खे अदालत में पेश करे छॾियो। हिकु बि जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी। बागड़जी वारे इलाक़े मां ॿिनि नौजवान मुबैना तौर अगवा थी विया। उबैदुल्ला ऐं आरिफ मेको जा मोबाइल फोन बंदि आहिनि। पुलिस हदबंदी तकरार सबबि को बि तहरुक न वरितो। वारसन DIG ऐं SSP सखर खां नोटिस वठी पुलिस खे नौजवान जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई करण जी घुर करे छॾी। सखर एक्सप्रेस हादसे खां बची वई। पटड़ी उखड़ियल हुअण सबबि हंगामी तौर रेल खे रानीपुर स्टेशन वेझो रोके वियो। पटड़ी जी मरमती कम खां पोइ ट्रेन खे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो। रेलवे इंतज़ामिया जी पधिराई। सखर जी ख़ानगी अस्पताल में मरीज़ जो ग़लति ऑपरेशन कंदड़ डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस पारां डॉक्टर शकील अब्बासी ऐं ॿियनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा। ख़ानगी अस्पताल में डॉक्टर पारां मरीज़ रांझन शेख जे साॼी बदिरां खाॿी टंग जो ऑपरेशन कयो वियो। सिंध जे नाले वारे सूफ़ी रागी सोहरा फ़कीर जे विछोड़े खे 13 वरह विहामी विया। सोहरा फ़कीर पंहिंजी समूरी हयाती सूफ़ियुनि जी सरज़मीन ते सुर विखेरींदे गुज़ारी। सोहरा फ़कीर परॾे में बि सुरनि वसीले सूफ़ियुनि जे पैगाम जी प्रचार कई। T20 वर्ल्ड कप में श्रीलंका आयरलैंड खे 9 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। आयरलैंड पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 128 रन्सूं ठाहियूं। लिंकन टाइगर्स 129 रन्स जो हदफ़ 1 विकेट जे नुक़सान ते पूरो करे वरितो। श्रीलंकन बीटर मेंडिस 43 बॉलनि में 8 रन्सूं ठाहे टॉप स्कोर रहियो।